सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे मन खे असां जेका ई हिंट ॾींदासीं यादि रखणु खपे मालिक असां जीअं चाहींदासीं तीअं हलाईंदासीं। इन करे इहे संत महात्मा हुनखे चवंदा आहिनि न मन जीते जग जीत। मन जीते जग जीत जो मक़सदु इहो न हूंदो आहे त कोई असांखे सॼो संसार जीतणो आहे। संसार जीते जीते कुझु बि हथ न ईंदो आहे, लेकिन मन जीते जंहिं ॾींहुं पंहिंजो पाण ते कंट्रोल कयोसीं, पाण संभालियोसीं, उन ॾींहुं सॼी संसार असांजो हूंदो। जेको चाहींदासीं इज़त मान शान सभु कुझु असांजो हूंदो, सभु कुझु असां मालिक हूंदासीं। लेकिन जंहिं ॾींहुं असांजो मन फिसलियो असां ईअं फिसली वेंदासीं इंसान जो पतो न अलाए छा थींदासीं। छाकाणि त हिते असां मालिक थी करे आया आहियूं, इंसान नौकर थी करे न आया आहियूं। असांखे यादि रखणु खपे असां सभु मालिक थी करे आया आहियूं। जेकॾहिं सभु मालिक असां पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो लॻायूं कीअं मालिक हो। असां सभु जेके वेठा असां सभु तक़रीबन असांजी बिज़नेस कम्युनिटी आहे। तक़रीबन सभु कारोबारी कंहिं न कंहिं तरीक़े सां। ऐं कारोबार जो मक़सदु छा हूंदो आहे? असांखे इनकम हुजे, असांजी कमाई हुजे, पैसो हुजे, पदारत हुजे, शान मान हुजे, माल मिल्कियत हुजे, मालिक जी रहमत हुजे। असां सभु चाहींदा आहियूं असांखे सभु कुझु हुजे। ऐं पर जेको असां चाहींदा आहियूं हर चीज़ में असां इनकम चाहींदा आहियूं, असां लॉस न चाहींदा आहियूं। असां पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं, असांजा 4 कारोबार हुजनि, असां 3 मञो ठीकु ठाक कमायूं, असांखे सभु कुझु मिले। हिकिड़े कारोबार में असांखे थोरो सो लॉस पवे, 3 में तमामु घणो कुझु कमायूं, हिकिड़े में थोरो लॉस पवे। असांखे कमाई वारा 3 यादि न हूंदा आहिनि। जंहिंमें थोरो लॉस पियो सदाई दिमाग़ु खोलंदो रहंदो आहे, सदाई असां कॾहिं विसारे न सघंदा आहियूं, खटकंदो रहंदो आहे। असां थोरो लॉस बि विसारे न सघंदा आहियूं, असांजी नेचर कुदरत ॾिनी आहे। ऐं असां न को विसारे सघंदा आहियूं ऐं न वरी असांखे सकून ईंदो आहे। जिते बि ॻाल्हि यार हिन कम में लॉस पातो असांखे सदाई यादि हूंदी, जेतिरा कमाई एतिरी कंहिं असांखे यादि ई कोन्हे हूंदी। ऐं वॾी ॻाल्हि आहे जेकॾहिं असांखे कॾहिं उहो लॉस भुलिजंदो आहे त तॾहिं असां हुनखे विसारे सघंदा आहियूं। जॾहिं साॻे बिज़नेस में जो असां वरी रिकवर कंदा आहियूं, वरी उनजो कमाईंदा आहियूं। जेकॾहिं साॻे बिज़नेस मां वरी असां को कमाईंदासीं, पंहिंजा उहा जेका बि आहे लॉस पूरो कंदासीं, पोइ ठीकु आहे, पोइ बि ठेका थिया ठीकु आहे। पर लॉस बर्दाश्त न कंदा। असां जेको बि कारोबार कंदा आहियूं असां अॻु में फिज़िबल थींदा आहियूं। जेकॾहिं असांखे कमाई आहे असांखे चङो लॻंदो आहे। कॾहिं कॾहिं कोई अहिड़ो कारोबार हूंदो आहे न कमाई थी न लॉस तो चए पोइ बि ठीकु आहे, ठेका थिया सही आहे, असां बर्दाश्त कंदा आहियूं। पर कॾहिं थोरो लॉस पवे उहो असांखे बर्दाश्त न थींदा। लॉस असांखे करिणो ई न आहे, असांजी ज़िंदगी में आहे ई न। ऐं इहा कुदरत जी असां में वॾे में वॾी रहमत आहे, वॾी में वॾी आसीस आहे, वॾे में वॾी असांजी इंसानियत आहे। कमाइणु, गॾु करणु, घर ठाहिणु, बैंक बैलेंस करणु, इहो सिर्फ़ु असां इंसाननि में आहे, बाक़ी कंहिं जानदार में कोन्हे। पखी, पशु, धरती वारा, जल वारा, जेतिरा बि जीव आहिनि, कोई बि गॾु कोन्हे करे रखंदो। लेकिन अॼु ताईं कोई बि बुखियो न मुओ आहे। कुदरत जिते बि आहे उनखे पंहिंजो पूराई करे ते पहुचाईंदी आहे, पंहिंजो खाधो ॾींदी आहे। अॼु ताईं कोई बुखियो ऐं ॾुखियो न मुओ आहे। असां इंसान, लेकिन असां चवंदा आहियूं असांखे सभु कुझु हुजे, असांखे अमीर हुजणु खपे, असांखे सभु कुझु हुजणु खपे। असां हरू भरू ग़रीब रहणु पसंदि कोन कंदा आहियूं। चवंदासीं ईंदो त खाईंदासीं, अहिड़ो असांखे तमामु घटि हूंदा आहिनि, न जे बराबरि।
ऐं पतो आहे इहो बि पतो आहे कुझु न खणी वेंदासीं, इहो बि असां सभु एतिरा कंदा आहियूं। सत्संग ॻाल्हियूं अलाए केतिरियूं हलंदियूं हर कंहिंखे रोज़ ॾिसंदा बि आहियूं। रोज़ असां कोई न कोई ॿार ॼाईंदो आहे, वाधाई मिलंदी आहे, ॾिसंदमि हथे खाली आयो, ऐं कोई मरंदो आहे ॾिसंदमि हथे खाली वियो, न कोई खणी आयो न को खणी वियो। भले कमाल जी चीज़ आहे, न कुझु खणी वरी इहो बि चवंदा आहियूं भई न कुझु खणी आयासीं न कुझु खणी वेंदासीं, लेकिन कोई हिकिड़े पैसे खे हथ लाइ ॾेखारे पतो पइजी वेंदो अखियूं कढी रखंदासीं। कोई असांजो कुझु खाई ॾेखारे उनसां कहिड़ी हालत कंदासीं उहो बि भॻो सम्झंदो आहे। यानी सभु कुझु पतो हूंदे पोइ बि असां इंसान सिर्फ़ु संग्रह कंदा आहियूं, गॾु कंदा आहियूं, पंहिंजी माल मिल्कियत जोड़ींदा आहियूं, उनसां प्यार कंदा आहियूं, जीवन खां वधीक उनजी संभाल कंदा आहियूं। पतो आहे कुझु साथ न रहंदो, ऐं हक़ीक़त में इहा कुदरत जी वॾे में वॾी देन आहे। इन करे असां इंसान जंहिं ॾींहुं असांजी इहा आदत ख़तमु थी असां इंसान ई न रहंदासीं। असांखे कॾहिं लोभ लालच कुझु ॿियो चयो वेंदो आहे, कॾहिं बि न। हक़ीक़त में कुदरत जे वॾे में वॾी रहमत आहे कि असांखे आदत आहे असांखे कुझु बणाए करे रखनि। जेसि ताईं असां बणाए करे रखियोसीं तेसि ताईं असां इंसान रहंदासीं, जॾहिं छॾियोसीं असां ॿियनि वांगुरु थी वेंदासीं। छाकाणि त जेका उन असांखे नेचर ॾिनी आहे त पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि लास न पायो, पर ज़िंदगी में कुझु गॾु कयो, ज़िंदगी कुझु बणायो। न बि बणाए सघो त पोइ बि त अहिड़ा ज़रूरु थियो जेको कारोबार कयो टेका कयो, भई हरू भरू विञायो बि कमायो न त विञायो बि न।